तव्हांखे स्किन केयर जो शौक़ु हुजे त ॾाढो सुठो आहे। अगरि तव्हांखे पंहिंजी चमड़ीअ जो ख्यालु रखण जो शौक़ु न आहे त प्लीज़ आदत विझो। कहिड़ी बि एज हुजे तव्हांजी, कोई बि जेंडर हुजे तव्हांजो, मर्द औरत, 10 साल जो, 20 साल जो, 90 साल जो, फ़र्क़ु नथो पए। 80 साल में बि ओतिरी ज़रूरत, 80 साल में वधीक ज़रूरत आहे मॉइस्चराइज़ेशन जी जेतिरी नंढड़े ॿार खे ज़रूरत आहे। हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? आई होप तव्हां सभु ठीकु आहियो। अॼु जो वीडियो जेको असांजो चमड़ीअ जे निगाह करण जो सिलसिलो आहे, उनजो 3rd पार्ट आहे। असांखे पंहिंजी चमड़ीअ जो ख़्यालु रखण लाइ रोज़ सुबुह जो कंपलसरी 3 स्टेप्स फॉलो करणु खपनि: फेस वॉश, मॉइस्चराइज़र ऐं सनस्क्रीन। अॼु जो वीडियो मॉइस्चराइज़र जे बारे में आहे। इन खां अॻु मां 2 वीडियोज़ विधा आहिनि जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो आहे कि पंहिंजे चमड़ीअ जो टाइप कहिड़ो आहे, ड्राई, नॉर्मल, सेंसिटिव कॉम्बिनेशन, उहो तव्हां फाइंड आउट कयो त प्लीज़ पहिरियों उहो वीडियो ॾिसिजो। उन खां पोइ 2nd वीडियो हुयो तव्हांजे चमड़ीअ जे हिसाब सां कहिड़ो फेस वॉश यूज़ कयो, त प्लीज़ उहो वीडियो ॾिसिजो। हाणे हिन वीडियो में मां तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदमि कि मॉइस्चराइज़र छो ज़रूरी आहे एंड पोइ तव्हांजे स्किन टाइप जे हिसाब सां कहिड़ो मॉइस्चराइज़र तव्हांखे सूट थींदो। असांखे पंहिंजे फेस ते मॉइस्चराइज़र छो हणणु खपे? असांजो बॉडी 70% पाणीअ जो ठहियलु आहे। असांजी बॉडी मां सॼी देरि पाणी अलॻि अलॻि रूप में निकिरे थो, जीअं कि पसीना। असांजो कमु आहे कि असां पंहिंजे बॉडीअ खे उहो पाणी वापसि हेल्प कयूं रिटेन करण में। एंड अलॻि अलॻि रीज़न्स जे करे, जीअं कि वेदर आहे, अगरि ॾाढी उस आहे त असांजी स्किन सॼी ड्राई थी वेंदी आहे। इवन ऑयली स्किन बि ॾाढो डिहाइड्रेट थी वेंदी आहे, उन मां पाणी निकिरी वेंदो आहे। ॿियो रीज़न, जीअं जीअं असां एज में वॾा थींदा वेंदा आहियूं तीअं तीअं असांजे बॉडी जो, असांजी स्किन जो जेकी नेचुरल ताक़त आहे असांखे मॉइस्चराइज़ रखणी एंड नेचुरल ऑयल्स प्रोड्यूस करणी, उहो घटिजंदो वेंदो आहे। एंड छाकाणि त स्किन ड्राई थींदी वेंदी आहे त ईअं थोड़ी सैग थी वेंदी आहे, ॾाढी टाइट फील कंदी आहे। ऑल्सो असांजी स्किन डार्क कलर थींदी वेंदी, जेको बि कलर आहे स्किन जो उहो डार्कर कलर थींदो वेंदो अगरि सुठो खाधो पीतो स्किन खे न मिलंदो त। इन जे करे मॉइस्चराइज़ेशन ॾाढो ज़रूरी आहे। एवरी सिंगल डे, रोज़ सुबुह जो इहो कंपलसरी करिणो आहे, फेस वॉश, मॉइस्चराइज़र, सनस्क्रीन। हाणे मां तव्हांखे लास्ट वीडियो में ॿुधायो कि तव्हांजे स्किन टाइप जे हिसाब सां तव्हां कीअं फेस वॉश था सिलेक्ट करे सघो। अगरि तव्हांजो स्किन टाइप तव्हांखे क्लियरली ख़बर आहे त तव्हांजो मॉइस्चराइज़र सिलेक्ट करणु ॾाढो ईज़ी थींदो। पर मां इहो सम्झां थी कि शुरूआत में थोरो ॾुखियो थींदो आहे। मुंहिंजी तव्हांखे इहा सजेशन आहे, अॼुकल्ह जेके स्टोर्स आहिनि, कील्स इंडिया, क्लिनिक इंडिया, सफोरा, इहे जेके बि स्टोर्स आहिनि बॉम्बे में, इंडिया में, तव्हां जिते बि रहिया पिया आहियो, अमेरिका में, यूके में, सभिनी हंधि स्टोर्स आहिनि, दुकान आहिनि, जिते अगरि तव्हां वेंदव त उहो तव्हांखे नंढा नंढा सैम्पल्स ॾींदा अथव। त उन्हनि खां तव्हां अलॻि अलॻि 2-3 सैम्पल्स वठी था अची सघो, पंहिंजी स्किन ते ट्राई था करे ॾिसो कि कीअं तव्हांजे स्किन ते उहे रिएक्ट था कनि। अगरि सुठी तरह तव्हांजी स्किन में चुइजी था वञनि त माना उहो मॉइस्चराइज़र तव्हां लाइ कमु करे थो। अगरि तव्हांजी स्किन टाइप ऑयली आहे, अगरि तव्हांजी स्किन जाम ऑयल प्रोड्यूस कंदी आहे, त जंहिं महिल तव्हां फेस वॉश कंदा आहियो उन में 2 तरीक़े जा ऑयल्स, हिकिड़ो जेको स्किन असां नेचुरली ऑयल प्रोड्यूस कंदो आहे एंड जेके मथां मिटी, मेकअप, स्वेट, जेको पसीना आहिनि, उहो सभु फेस वॉश लाइ छॾींदो आहे। त जेके नेचुरल ऑयल्स आहिनि असांजा, जेके हुजणु खपनि स्किन ते, उहे बि अनफॉर्चुनेटली हली वेंदा आहिनि फेस वॉश में। त असांजो कमु आहे उहो नेचुरल मॉइस्चराइज़ेशन असां स्किन में वापसि विझूं मॉइस्चराइज़र जे रूप में एंड उन्हनि जो असरु सॼो ॾींहुं हलणु खपे। ऑयली स्किन लाइ जेल मॉइस्चराइज़र सुठा हूंदा आहिनि जेके वाटर बेस्ड हुजनि, जिन जो बेस जेको आहे, जिन जो पहिरियों इंग्रीडियंट पाणी हुजे, छाकाणि त उहे पोइ स्किन ते थोरा लाइट वेट फील कंदा। जेके मोहिरा एंड पोर्स, जेके नंढा नंढा टुंग हूंदा आहिनि, ऐं अगरि स्किन रफ हूंदी आहे त ऑयली स्किन लाइ उहे वाटर बेस्ड मॉइस्चराइज़र्स ॾाढा हेल्प कंदा आहिनि, जेके पाणी जंहिंजो फर्स्ट इंग्रीडियंट हुजे। हे मुंहिंजा सजेशन्स आहिनि। तव्हां इहो कोशिशि कजो कि तव्हांजे ऑयली स्किन लाइ तव्हां जेको बि मॉइस्चराइज़र यूज़ था कयो उनजो बेस जेको आहे उहो पाणीअ में हुजे, उहो तव्हांजी स्किन ते ॾाढो लाइट वेट फील कंदो। इहे हैवी न लॻणु खपे तव्हांखे, छाकाणि पहिरियों ई एॾी गर्मी आहे, जिते बि तव्हां रहिया पिया तव्हांखे लाइट फील थियणु खपे। उनजे मथां सनस्क्रीन बि हणणी आहे। त हे हिकिड़ो आहे क्लिनिक, मुंहिंजी फेवरेट स्किन केयर ब्रांड आहे। सभु हिननि जा प्रोडक्ट्स ॾाढा सुठा आहिनि ऐं जाम सालनि खां चङा माण्हू यूज़ कंदा आहिनि। उन्हनि जा रिव्यूज़ ॾाढा सुठा आहिनि। मां पाण क्लिनिक जाम सालनि खां यूज़ कंदी आहियां, उन्हनि जा प्रोडक्ट्स ॾाढा वणंदा आहिनि। क्लिनिक जो इहो ड्रामेटिकली डिफरेंट मॉइस्चराइज़िंग जेल ऑयली स्किन लाइ ॾाढो सुठो आहे। मां पाण यूज़ कयो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। एंड इनजो ई ड्रामेटिकली डिफरेंट मॉइस्चराइज़िंग लोशन बि ईंदो आहे, जेको मां ड्राई स्किन जे बारे में ॻाल्हाईंदमि। बट ऑयली स्किन लाइ ड्रामेटिकली डिफरेंट मॉइस्चराइज़िंग जेल ॾाढा सुठा रिज़ल्ट्स आहिनि हिन जा। प्लीज़ इहो यूज़ करे ॾिसो। इन्हनि जो इन वाटर बेस आहे, इहो फर्स्ट इंग्रीडियंट इन जो वाटर आहे, हिकदमि लाइट वेट फील थींदो आहे। क्लिनिक जो ॿियो बि प्रोडक्ट आहे मॉइस्चर सर्ज, जेको हिननि जो हाणे वेझो रिलीज़ थियो आहे। ॾाढी सुठी इन जो बि फीडबैक आहे।
मूंखे पर्सनली मुंहिंजे फेस ते इहो सूट न थींदो आहे, बट अगरि तव्हांजे फेस ते इहो सूट थिए, जीअं मां तव्हांखे चयो पहिरियों बि, मॉइस्चराइज़र ॻोल्हणु ट्रायल एंड एरर आहे। यूज़ करे ॾिसणो आहे असांजे स्किन ते कीअं असरु थो थिए एंड पोइ उनखे फाइनल करिणो आहे। त तव्हांखे 2 टे अलॻि अलॻि ट्राई करे ॾिसणा पवंदा पंहिंजो फाइनल मॉइस्चराइज़र सिलेक्ट करण लाइ। मॉइस्चर सर्च जेको क्लिनिक जो आहे, इहो बि जेल फॉर्म में आहे। इहो बि ॾाढो सुठो आहे ऑयली स्किन लाइ, हिकदमि लाइट वेट, ऐं हिन जी ख़ासियत इहा आहे कि हिननि लिखियो आहे 72 आवर्स, माना 24, 48, 72 3 ॾींहंनि ताईं तव्हांजी स्किन हिकदमि सुठी फील कंदी। ऑफकोर्स असांखे इहो हिकु दफ़ो हाणे 3 ॾींहं सुम्हणो पवणो आहे, रोज़ हणणो आहे, बट हिननि जो इहो सेलिंग पॉइंट आहे कि इहे 3 ॾींहंनि ताईं तव्हांजे फेस खे फ्रेश एंड हाइड्रेटेड रखंदी। त क्लिनिक जा इहे 2 प्रोडक्ट्स ॾाढा सुठा आहिनि, बट इहे ख़ाली एग्ज़ाम्पल आहिनि। तव्हां कोई बि प्रोडक्ट यूज़ था करे सघो अगरि तव्हांजी ऑयली स्किन आहे त, बट कोशिशि कजो कि उहो प्रोडक्ट लाइट हुजे, जेल बेस्ड हुजे, वाटर में ठहियलु हुजे, ॾाढा उहे सुठा असर ॾेखारींदा तव्हांजी स्किन ते। अगरि तव्हांजी ड्राई स्किन आहे त उहा स्किन खे असांखे जाम पाणी ॾियणो आहे, बट ऑल्सो जेके असां नेचुरली ऑयल्स प्रोड्यूस थींदा आहिनि स्किन में, उहे घटि था प्रोड्यूस थियनि, इन करे स्किन ड्राई थी थिए। इन करे असांखे ॿाहिरां ऑयल्स जे रूप में हेल्प करिणो आहे पंहिंजे स्किन खे। ड्राई स्किन खे थोड़ा रिच, थोड़ा क्रीमी मॉइस्चराइज़र्स ॾाढा सुठा रिज़ल्ट्स ॾेखारींदा आहिनि। ड्राई स्किन जे मॉइस्चराइज़र्स में बि ऑयल बेस्ड मॉइस्चराइज़र्स ईंदा आहिनि एंड वाटर बेस्ड मॉइस्चराइज़र्स। तव्हांखे चेक करिणो आहे कि तव्हांजे स्किन ते छा थो सूट थिए। मुंहिंजे पप्पा जी ड्राई स्किन आहे फॉर एग्ज़ाम्पल, त मां उन्हनि खे इहो फॉरेस्ट एसेंशियल्स जो फेशियल मॉइस्चराइज़र जंहिंमें सैंडलवुड एंड ऑरेंज पील बि पियल आहे, इहो मां पंहिंजे पप्पा खे रेकमेंड कयो। जीअं तव्हां ॾिसी था सघो, पप्पा अध बॉटल फिनिश कई आहे। इन जो फर्स्ट इंग्रेडिएंट एक्वा आहे, वाटर आहे। सेकेंड इंग्रेडिएंट आलमंड ऑयल, उन खां पोइ ऑलिव ऑयल। त ऑयल्स बि आहिनि हिन में, बट वाटर बि आहे। एंड मुंहिंजे पप्पा जे ड्राई स्किन ते इहो ॾाढो मस्तु तरीक़े सां असरु ॾेखारींदो आहे। पप्पा जी स्किन हिकदमि ब्यूटिफुल चिमकंदी आहे इहो लॻाइण खां पोइ, हिकदमि इहो ड्राई न लॻंदी आहे। त हिकु इहो एग्ज़ाम्पल आहे ड्राई स्किन लाइ। फॉरेस्ट एसेंशियल्स जो मूंखे ॿियो बि सैम्पल मिलियो, संजीवनी ब्यूटी एलिक्सर। मूंखे अहिड़ा ट्रायल सैम्पल्स अलॻि अलॻि ब्रांड्स ॾींदियूं आहिनि। जंहिंमहिल असां दुकाननि में वेंदा आहियूं, त तव्हां बि ईअं घुरो ब्रांड्स खां, तव्हांखे हिननि सैम्पल्स जे रूप में ट्राई करणु मिलंदो पंहिंजे फेस ते 1-2 ॾींहं कि कीअं थो असरु करे उहो प्रोडक्ट फुल साइज़ वठण खां अॻु। ड्राई स्किन लाइ थोड़ा थिक, थोड़ा क्रीमी मॉइस्चराइज़र्स हलनि, बट अगरि तव्हांजी स्किन नथी सही सघे, अगरि मॉइस्चराइज़र मथे ई वेठो आहे, स्किन में चुइजी नथो वञे, त माना उहो तव्हां लाइ सुठो न आहे। ला रोच पोज़े मुंहिंजी सेकेंड फेवरेट ब्रांड आहे। इहा फ्रेंच कंपनी आहे एंड स्किन केयर स्पेशलिस्ट इन हे ॾाढा सुठा प्रोडक्ट्स ठाहींदा आहिनि। हिननि जो इहो जेको हाइड्रा फेस मॉइस्चराइज़र आहे, इन में हाइलुरोनिक एसिड आहे। बेसिकली ॾाढो सुठी तरह तव्हांजी स्किन खे पाणी ॾींदो, मॉइस्चराइज़ कंदो। त ला रोच पोज़े जा बि मां चङा प्रोडक्ट्स यूज़ कया आहिनि। ॾाढी सुठी ब्रांड आहे। हिन जी सनस्क्रीन बि आहे, उहो मां सनस्क्रीन वीडियो में ॻाल्हाईंदमि तव्हां सां। ला रोच पोज़े एंड क्लिनिक, माना तव्हांजो कुझु बि स्किन केयर कंसर्न हुजे, तव्हांखे इन्हनि ॿिन्ही ब्रांड्स जे विच में कोई न कोई प्रोडक्ट तव्हांजे स्किन टाइप लाइ मिली ई वेंदो, एतिरी त गारंटी आहे। क्लिनिक जो ड्राई स्किन लाइ ड्रामेटिकली डिफरेंट मॉइस्चराइजिंग लोशन, मां तव्हांखे ऑयली वारे में जेल जे बारे में ॻाल्हायो, ऐं हिन में ड्राई में लोशन। इहो थोरो थिक आहे, साॻियूं ई क्वालिटीज़ आहिनि, बट थोरियूं स्किन टाइप जे हिसाब सां हिन में अलॻि इंग्रेडिएंट्स आहिनि जेके तव्हांजे स्किन टाइप खे सूट थींदा एंड काफ़ी सुठो असरु ॾेखारींदा आहिनि। ड्रामेटिकली डिफरेंट लोशन माना सालनि खां नंबर 1 स्पॉट ते आहे मॉइस्चराइज़र जे कैटेगरी में। ॾाढो सुठो आहे। अगरि तव्हांखे इहो सूट थिए त वंडरफुल, प्लीज़ ट्राई करे ॾिसिजो। हाणे नेक्स्ट कैटेगरी आहे कॉम्बिनेशन स्किन, जंहिंखे अधु ड्राइनेस आहे, अधु ऑयली स्किन आहे। मुंहिंजी पर्सनली स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे, इन करे मूंखे वधीक थिक मॉइस्चराइज़र्स बि सूट न कंदा आहिनि ऐं सफ़ा लाइट वेट जेल्स बि सूट न कंदियूं आहिनि। मां जाम सालनि खां अलॻि अलॻि मॉइस्चराइज़र्स ट्राई कया आहिनि, के ॾाढा सुठी तरह सूट थिया आहिनि, के न सूट थिया आहिनि, एंड उहो ई प्रोसेस आहे फाइंड आउट करण जो। मुंहिंजे कॉम्बिनेशन स्किन ते ड्रामेटिकली डिफरेंट लोशन ॾाढो सुठो कमु कयो अथई। इहो एक्चुअली ऑयली स्किन लाइ चवंदा आहिनि, बट मुंहिंजी कॉम्बिनेशन आहे ॾाढो सुठो हलियो आहे, ख़तमु थी वियो आहे, इन करे मूंखे हाणे इहो न आहे। इहो बि ला रोच पोज़े जो हाइड्रा फेस मुंहिंजे स्किन लाइ ॾाढो सुठी तरह कमु कई। हाणे मुंहिंजो करंट मॉइस्चराइज़र मुंहिंजे कॉम्बिनेशन स्किन लाइ इहो आहे। मां कील्स जो अल्ट्रा फेशियल मॉइस्चराइज़र यूज़ कंदी आहियां। इहो बि एक्वा बेस्ड आहे, वाटर बेस्ड आहे। इन जो फर्स्ट इंग्रेडिएंट पाणी आहे, हिकदमि लाइट वेट आहे, बट मुंहिंजे स्किन खे ॾाढो वणंदो आहे। तव्हां ॾिसी था सघो कीअं ईज़िली स्प्रेड थी वियो, हिकदमि ब्यूटीफुली मुंहिंजी स्किन में चुइजी वेंदो आहे, ॾाढो सुठो असरु ॾेखारींदो ऐं चङी देरि ताईं मुंहिंजी स्किन हाइड्रेटेड रहंदी आहे। इन में अल्ट्रा फेशियल मॉइस्चराइज़र में ई हिकिड़ो क्रीम फॉर्म बि ईंदो आहे जेको थोरो थिक आहे।
त अगरि तव्हांजी ड्राई स्किन आहे त उहो बि ॾाढो सुठो ऑप्शन अथव। हाणे असां ॻाल्हायूं था सेंसिटिव स्किन जे बारे में। अगरि तव्हांजी सेंसिटिव स्किन आहे प्लीज़ ख़्यालु रखिजो पंहिंजी स्किन जो। तव्हांखे कोशिशि करे उहे प्रोडक्ट्स न यूज़ करणा पवंदा जंहिंसां स्किन इरिटेट थिए। एंड स्किन अलॻि अलॻि शयुनि सां इरिटेट थी सघे हर कंहिंजी, त मां ईअं नथी ॿुधाए सघां कि हा इन सां न थींदो, बट कोशिशि कजो कि जंहिंमें थधाइण वारा इंग्रीडियंट्स हुजनि, जीअं एलोवेरा, जीअं हे क्लैरिसेज आहे, इहो बोटैनिक्स जो आहे। बोटैनिक्स UK US सभिनी हंधि अवेलेबल आहे ब्रांड। प्लीज़ इहा ट्राई कजो। बोटैनिक्स ब्रांड जो हाइड्रेशन बर्स्ट इहो लोशन आहे जेको डिहाइड्रेटेड एंड सेंसिटिव स्किन लाइ ॾाढो ब्यूटिफुल लोशन आहे। वापसि ॾाढो लाइट वेट आहे, इहो वाटर बेस्ड आहे, हिकदमि चुइजी वेंदो आहे स्किन में। एंड सेंसिटिव स्किन लाइ स्पेशली इहो आहे, कुझु बि इरिटेशन न थींदी आहे हिन सां, ईअं हे चवंदा आहिनि। ख़ासि सेंसिटिव स्किन लाइ हिननि इहो ठाहियो आहे, त इन जा ॾाढा सुठा मां रिव्यूज़ पढ़िया आहिनि। फाइनली नॉर्मल स्किन, अगरि तव्हांखे नॉर्मल स्किन आहे त वाधायूं। नॉर्मल स्किन ते लॻभॻि कोई बि मॉइस्चराइज़र सूट थींदो आहे। मां जिन बि मॉइस्चराइज़र्स जे बारे में ॻाल्हायो, जेके बि मां तव्हांखे ॾेखारिया, उन्हनि मां जेको तव्हांखे वणे, अगरि तव्हांजी स्किन ते ब्यूटिफुल असर थो ॾेखारे, मस्तु असर थो ॾेखारे, त फैंटास्टिक। तव्हांजी कहिड़ी बि स्किन टाइप हुजे, मॉइस्चराइज़र ॾाढो ज़रूरी आहे ऐं रोज़ हणणु ज़रूरी आहे, सुबुह जो बि राति जो बि। इन करे मूंखे तव्हां सां मॉइस्चराइज़र्स जे बारे में ॻाल्हाइणो हुयो। हे जेके मां तव्हांखे मॉइस्चराइज़र्स ॿुधाया, हे सुबुह लाइ हिकदमि सुठा आहिनि, लाइट वेट आहिनि, छाकाणि त असां सुबुह जो रूटीन था डिस्कस कयूं। एंड अगरि तव्हांखे मेकअप जो शौक़ु आहे त बॉबी ब्राउन हाइड्रेटिंग फेस क्रीम मॉइस्चराइज़र ॾाढो सुठो आहे, मां यूज़ कयो, मां तव्हांखे रेकमेंड थी करे सघां। शार्लेट टिलबरी जी मैजिक क्रीम ॾाढी सुठी आहे, मां पर्सनली मेकअप जे हेठां यूज़ कंदी आहियां एंड ब्यूटिफुली उन खां पोइ मेकअप उन जे मथां वेंदो आहे। तव्हांखे स्किन केयर जो शौक़ु हुजे त ॾाढो सुठो आहे। अगरि तव्हांखे पंहिंजी चमड़ीअ जो ख़्यालु रखण जो शौक़ु न आहे त प्लीज़ आदत विझो। कहिड़ी बि एज हुजे तव्हांजी, कोई बि जेंडर हुजे तव्हांजो, मर्द औरत, 10 साल जो, 20 साल जो, 90 साल जो, फ़र्क़ु नथो पए। 80 साल में बि ओतिरी ज़रूरत, 80 साल में वधीक ज़रूरत आहे मॉइस्चराइज़ेशन जी, जेतिरी नंढड़े ॿार खे ज़रूरत आहे। अगरि तव्हां मुंझो था कि तव्हां नया आहियो स्किन केयर में, तव्हांखे सम्झ में नथो अचे छा कयो, कहिड़ो मॉइस्चराइज़र सिलेक्ट कयो, तव्हां क्लिनिक, कील्स, ला रोश पोज़े इन्हनि टिनी ब्रांड्स जा नाला लिखी था सघो। मां हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में तव्हां लाइ अञा रेकमेंडेशन्स लिखंदमि, इन्हनि जा बि मां प्रॉपर नाला लिखंदमि जीअं तव्हांखे सवलो पए। इहे टई ब्रांड्स में तव्हांजो कोई बि स्किन टाइप हुजे, उन स्किन टाइप जे हिसाब सां प्रोडक्ट्स मिलंदा आहिनि। थोड़ा महांगा आहिनि पर ॾाढी सुठी क्वालिटी आहे ऐं ॾाढे टाइम ताईं हलंदा आहिनि। हीअ मुंहिंजी बॉटल, हीअ 125 ml आहे, हीअ मां 2 महीननि खां थी यूज़ कयां, ॾाढे सुठी तरह मुंहिंजे फेस ते हले थी। रोज़ सुबुह जो मां हणंदी आहियां इहा फेस ते। प्लीज़ मॉइस्चराइज़ कजो पंहिंजी स्किन। एंड फाइनली हे जेके 4 वीडियोस ठहनि था, फाइनल जेको सनस्क्रीन जो वीडियो ईंदो नेक्स्ट वीक, उन एंड में मां इहो हिकिड़ो पाउच गिव अवे कंदमि, फ्रीअ में ॾींदमि कंहिं हिकु सब्सक्राइबर खे। इहो खटण लाइ तव्हांखे इन वीडियो खे लाइक करिणो आहे, थम्स अप दॿाइणो आहे हेठां, हिन चैनल खे सब्सक्राइब करिणो आहे, जेको ॻाढ़ो बटण आहे उन पासे वारी घंटी बि वॼाइणी आहे। फाइनली टियों रूल इहो आहे कि तव्हां मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो कि तव्हांखे इहो पाउच छो मिलणु खपे। हिन पाउच में हिकिड़ो सीटाफिल जो फेस वॉश, जेको सभु स्किन डॉक्टर्स रेकमेंड कंदा आहिनि, उहो त जीअं सभिनी स्किन टाइप्स ते हले, सेंसिटिव, नॉर्मल, ड्राई, कॉम्बिनेशन ऑयली, इहो हिकिड़ो फेस वॉश तव्हांखे गिफ्ट मिलंदी। एंड उन खां पोइ हिकिड़ो मॉइस्चराइज़र जेको क्लिनिक जो मॉइस्चर सर्ज आहे, उहो मां हिकिड़ो विझंदमि हिन में, त तव्हांजे स्किन ते इहो ॾाढो सुठी तरह कमु कंदो, स्पेशली अगरि तव्हांजी कॉम्बिनेशन स्किन आहे, ऑयली स्किन आहे। ड्राई स्किन ते बि मुंहिंजी साहेड़ी यूज़ कंदी आहे, बट मां ड्राई स्किन लाइ ॿिया बि सैशेस थी विझां, फॉरेस्ट एसेंशियल्स जा इहे जेके नंढा नंढा पैकेट्स मूंखे मिलिया आहिनि, उहे थी मां विझां। ऐं सनस्क्रीन कहिड़ी आहे उहा मां सनस्क्रीन वीडियो में तव्हांखे ॾेखारींदमि, बट इहो पाउच तव्हांखे गिफ्ट मिलण जी चांस आहे। त प्लीज़ हे कॉमेंट्स में ॿुधाइजो छो मिलणु खपे। हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। एंड आई होप तव्हांखे इहो स्किन केयर सीरीज़ वणे थो, पंहिंजी चमड़ीअ जी देखभाल, छाकाणि त असांजी फेस जी स्किन बॉडी जी स्किन खां अलॻि आहे, त इन करे फेस जा जेके स्किन जा प्रोडक्ट्स आहिनि उहे अलॻि आहिनि। एंड इन करे मूंखे शुरू करिणो फेस जी स्किन सां इहो सिलसिलो। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मिलूं था असां ॿिए हफ़्ते सनस्क्रीन स्पेशल वीडियो में। तेसिताईं खोड़ प्यार, बाय।